आउं सिंध जे माण्हुनि खे ऐं हुकुमराननि खे ॿुधाइणु चाहियां थो त तव्हां सिंध जी ज़राअत खे तबाह पिया कयो ऐं सिंध जी ज़राअत तव्हीं ॼाणी वाणी तबाह पिया कयो जीअं सिंधी पिननि, जीअं सिंधी किश्तो खणी अव्हां जे साम्हूं लीलाइनि। सिंध जे माण्हुनि खे पिनाइण जे लाइ, सिंध जे माण्हुनि खे किश्तो खणी दर दर ख़ाक बसर करण लाइ हू चाहिनि था त सिंध जे फसलनि जा अघ किराए वञनि। जेको भाण आहे DAP उहो 13,500 खां 14, 15, 16,000 ताईं महांगो थियो आहे। जेको टेवी आहे फास्फेट उहो 9,500 खां 10, 11,000 ताईं वञे थो। यूरिया 4.5 खां 5, 6,000 ताईं वञे थो। ऐं सारियुनि जो अघु घणो आहे? 2100, 2200, 2,000, उन मां 5 किलो, 8 किलो, 10 किलो घिम जी कटोती। सारियुनि जो अघु हुअणु खपंदो 4,000, 4,500। कणिक जॾहिं लथी हुई तॾहिं अघु कयूंसि 1100, 2,000। आबादगारनि जी चेल बनी करियूं, हाणे अची 3.5, 4 कंदा तॾहिं कणिक त उन्हनि विकिणी कढी आबादगारनि। कमांद जो अघु 300, 350, 400। मुतालबो थो कयां हिन प्लेटफॉर्म तां त सिंध जे पुछड़ियुनि ताईं पाणी पहुचायो, सिंध में खाटियूं करायो, सिंध में सारियुनि जो अघु बहितर कयो, घटि में घटि 4,000 कयो। कमांद जो अघु 600 खां 800 जे विच में कयो। कणिक जॾहिं लहे वरी ताज़ी त उन वक़्तु 4,000 कयो। सिंध जे आबादगारनि जे मथां इहे वार बंदि कयो। सिंध जे माण्हुनि खे ज़मीन ते कुचले तबाह करे पिनण जहिड़ो करण वारी जेका पॉलिसी आहे उहा तब्दील कयो। ऐं कराची जेको लाक़ानून जो मर्कज़ बनायो अथव, हैदराबाद जिते ॾोहूं, फुर, धाड़ेल, चोरियूं, अगवा ऐं कंदकोट, शिकारपुर, जेकबाबाद, सिंध में अमन अमान बहाल करियो। सिंध जे माण्हुनि खे मेरिट ते रोज़गार ॾियो। सिंध में रहंदड़ सिंधी हुजनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर भाउर हुजनि, पंजाबी पश्तून हुजनि, उहे सभु असांजो भाउ आहिनि जेके हिते सदियुनि खां ॾहाकनि खां आबाद आहिनि, असांजो हिसो आहिनि। उन्हनि जे विच में नफ़रतूं वधणु कोन ॾींदासीं, उन्हनि खे जोड़ींदासीं ऐं सिंध खे पंहिंजे पेरनि ते उथारे बीहारींदासीं।